मूं ॾिठो आहे त हाणे वारे हिन थोरे पीरियड में ख़ासि तौर ते जेके असांजी ॿारड़ियूं मारी थी वञनि या ॿारड़ियूं खंभिजी थी वञनि जिन में प्रिया कुमारी बि आहे नेगेटिवनेस जेका माण्हुनि खे घणी पसंदि अची रही आहे। हाणे न्याणीअ खे एतिरो सारो अरसो थियो आहे। ॿियो त हैरत जी ॻाल्हि आहे त हिंदू हुजण जे बावजूदि हुन उहा रवादारी ॾेखारी आहे हिन न्याणीअ जेका असांजी हज़ारनि सालनि जी सकाफ़त आहे। हुन इमामनि जो जी सबील हलाई आहे। भई इन खां वधीक हुन छोकिरीअ खे कहिड़ो सलाम कजे। हीअ त कमाल जी ॻाल्हि हुई जेका उहा थी आहे। ऐं पोइ वरी उन खां पोइ जेका असांजी सिंधी क़ौम जी जेका हाणे ज़वाल पज़ीरी आहे उन में इहा ई हिकिड़ी निशानी हुई त हुन प्रिया कुमारी खे उते खंभियो वञे, हुनखे गुम कयो वञे। हीअ हालतूं जेके आहिनि सिंध खे क़बूल न आहिनि। चाहे असांखे हिसायो थो वञे, असांखे हीणो कयो थो वञे। इहा ई साॻी ॻाल्हि तव्हां ॾिसो त जॾहिं हिकिड़ो भेरो मूं सिर्फ़ु एतिरो स्टेटस रखियो सईदनि जे लाइ त साईं या त छोकिरी ॾियो न्याणी ॾियो या को पेरो कढी ॾियो असांखे। तव्हां ॾिठो हुननि हिकदमि खणी प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। पोइ साईं अची विया हिकिड़ा ॿिया नंढा नंढा सियासतदान वॾा वॾा सियासतदान। पोइ पाण में जेके इक़्तिदारी धुरियुनि खे राज़ी करण वारो तरीक़ो आहे उन में ॾिठोसीं उन्हनि हिकिड़ा माण्हुनि उन्हनि माण्हुनि हुनजी प्रिया कुमारी जी माई औलत हुनखे घरवारी ते हुनजे माउ ते इल्ज़ाम कयो। इहा इंतिहाई शर्मनाक ॻाल्हि हुई जेका इहा कई वई। ऐं उहो उन खे हिकिड़ी न्याणी छा चवंदी। ऐं इहो इंतिहाई बेहूदा हिकिड़ो इल्ज़ाम हो जेको हुन औरत जे मथां लॻो। हिकु त हुनजी न्याणी हली वई आहे मथां हुनजे मथां इहो इल्ज़ाम बि लॻो। हीअ भई इहा ॻाल्हि जेका आहे असां हीणा थी विया आहियूं। मसइलो इहो कोन्हे असांखे सुजाॻी जे लाइ थोरो वक़्तु घुरिबो। पर पोइ इहे न्याणियूं प्रिया कुमारी वरी न खंभिबी। हाणे जेकॾहिं प्रिया कुमारी जा पेरा मिलिया आहिनि किथे मिलिया आहिनि ऐं मूं ॿुधो हो साईं असांजो मां नालो वठां थो साईं मुश्ताक सर खे हीअ चयो त मां ॾिठो आहे त फलाणे हंधि हुनजो इहा आहे नौकिरी कंदी आहे फलाणे हंधि इन जे घर में हीअ ॿारड़ी आहे। अहिड़ी क़िस्म जी खोड़ बयान हुनजा आया। हुन खां पोइ हुन इल्ज़ाम तराशी शुरू कई त हुनजो जेको नथो चवां मां ॾाढो ख़राबु जुमिलो हो जेको हुनजी वालदा जे लाइ इस्तेमालु कयो। दादा न्याणीअ खे ॿाहिरि अचणु घुरिजे। मूं इहो चयो त या त छोकिरीअ खे मारे छॾियो ऐं हीअ बाक़ी जेको आहे सॼो सारो जेको ज़ुल्म आहे उहो हिनखे लिकाइण जे लाइ छाकाणि त थींदो ईअं ई आहे त जेकॾहिं उहा न्याणी मुअल जी ख़बर पवे थी बि त हिकिड़ो वॾो हिकिड़ो बलबो पैदा थींदो हुयो। सॼे माण्हुनि में जज़्बात पैदा थींदी। हाणे इहा ॻाल्हि खे बि लिकायो वियो आहे। भला जे जीअरी आहे त महिरबानी करे उन छोकिरीअ में तव्हांजो कमु कहिड़ो आहे। या छोकिरीअ खे खणी वञी तव्हां खंभे खणी तव्हां हुनखे लिकाए रखियो आहे या कुझु बि कयो आहे त उहो माउ खे अज़ियत ॾियण जो ई तरीक़ो आहे न। असांखे बि अज़ियत मिले थी। छा असां बचनि वारा न आहियूं। असांजी बि औलादूं आहिनि असांजी बि न्याणियूं आहिनि। ईअं थींदो आहे असांजे अखियुनि में कॾहिं कॾहिं घोड़ा अची था वञनि असां अकेला थी रहूं था। भई हीअ सिंध में थिए छा पियो। प्रिया कुमारी हिकिड़ी न्याणी थोरी आहे। हीअ सिंध जी न्याणी आहे। हीअ सिंध जे न्याणियुनि जी नुमाइंदगी हुन छोकिरी करण वारी जंहिं हज़ारनि सालनि जी रवादारीअ खे ज़ाहिर करण जे लाइ हुनजे पंहिंजे इमामनि जो जेको ॻोल्हायो आहे सबील ते बीठी। हाणे महिरबानी करे हिन न्याणीअ खे ॿाहिरि आणियो। न्याणीअ खे मीडिया ते आणियो। तव्हां जेके माण्हू हुनजे पुठियां मुलविस आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो जिन खे जेतिरी ख़बर आहे त थोरी त हिमत कयो। अच्छा मूंखे हिन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त असांजा कुझु वकील इहो कमु करे सघनि था त इन जो नामालूम जेके खंभे वञण वारा माण्हू आहिनि नामालूम अफ़राद उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो केस दाख़िल करण में नालो रखनि हुनजो प्रिया कुमारी जो त भई असांखे इहो ॻोल्हे। इहो हिकिड़ो तरीक़ो थी सघे थो। बाक़ी हीअ जेके एहतिजाज आहिनि बाबा असांखे एहतिजाजनि में फासायो वियो आहे। असांखे हिननि एहतिजाजनि में फासायो आहे। हिकिड़ो इशू आहे त एहतिजाज कयो ॿियो इशू पैदा थो थी वञे एहतिजाज कयो। असां रोज़ानो एहतिजाजनि में बीठा आहियूं। असां केतिरो हलंदासीं एहतिजाजनि में। हाणे महिरबानी करे इहो वकिला हज़रात खे बि अर्ज़ु आहे त उहे बि इन पासे अचनि ऐं अवाम जेको आहे सॼो 4 साल थिया आहिनि अवाम इन एहतिजाजनि में बीठो। हाणे एहतिजाजनि खां अॻिते जेकॾहिं को तव्हां सोचो था त असां अॻिते क़दम खणंदासीं त ज़ाहिर आहे आख़िरकार खे क़दम खणणो पवंदो। ऐं ईअं कोन्हे त चुप करे विहंदासीं त अखियुनि मां ॻोढ़ा बि वाईंदासीं रोईंदा बि रहंदासीं प्रिया कुमारी जे लाइ। ईअं न थींदो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तमामु वॾो बलबो थींदो। उन खां तव्हां डिॼो त जेके असां हीणा हिसायल आहियूं उहे असां उथी पवंदासीं जॾहिं त पोइ असां झलजंदा आहियूं। त असांजी जेका प्रिया कुमारी जी अमा आहे उहा असांजी बि अमा आहे। ऐं उन जे लाइ ख़ासि तौर ते असां सभिनी सॼे सिंध जे अवाम जे तरफ़ां मां पंहिंजी ज़ुबान सां चवां थो अमा असां तोसां गॾु आहियूं। तो थोरो आवाज़ु बुलंद कर। असां हूअं बि सभई जेके बि प्रिया कुमारी जे लाइ सभु गॾु थी असां एहतिजाज कया आहिनि। अॼु बि एहतिजाज कंदासीं सुभाणे बि तोसां गॾु हूंदासीं। हाणे थोरी तूं बि हिमत कर। उहो असांजे काके खे बि चओ त उहो बि थोरी हिमत करे। असां तोसां गॾु आहियूं। सॼी सिंधी क़ौम तोसां गॾु आहे। तूं थोरो हा करे उथी त पोइ अखियुनि मां ॻोढ़ा उभ ऐं थोरो सीनो साहिब बि असां बि तोसां गॾु हूंदासीं। इनशा अल्लाह ताला इहा प्रिया कुमारी तोखे बरामद करे ॾींदासीं।